जी पुट असांजो अबू भी कोन्हे, असांजो अबू भी गुज़ारे वियो आहे। जेतिरो थी सघेव असांजी मदद कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॾो अज़हर गोपाल दोस्तो ही यतीम मासूम ॿारड़ा आहिनि, हिननि जो वाल साहब गुज़ारे वियो आहे। अलाह खां सवाइ हिननि जो को बि सहारो कोन्हे, को ही तमामु हिकिड़ा ग़रीब मिसकीन ही यतीम आहिनि दोस्तो, यतीम। सो अॼु हिननि जी अमर जो अॼु हिननि जी अमर जी सूंहुं आहे ऐं हिननि जे वाल साहब खे तक़रीबन 4 महीना थी विया आहिनि। अॼु ख़ैरियत जे लाइ हिननि अर्ज़ु कया हिननि खे एतिरो न हो त कुझु कनि। सो अलाह पाक जो नेकबान हो, सखी इंसान हुयो जंहिं ग़रीबनि जे लाइ कुझु अमानत मोकिली हुई। उनजी रहियल अमानत हुई 18,900 रुपया। उनजी रहियल अमानत मां हीअ आहिनि कुझु 4,000 रुपया जेके मां हिननि मासूमनि खे ॾिनमि। कंहिं ॿाहिरें दोस्त उन्हनि पैसा मोकिलिया हुया 21,900 उन्हनि जी अमानत मां। बाक़ी अध जी जेकी रहियल अमानत आहे वरी कंहिं ॿियनि ग़रीबनि मथां ख़र्चु कबी। पुट ई वठिजो, हिकु ही 2 ही 3 ही 4। अलाह पाक उन सखी इंसान एक इंसान जे रोज़ी रिज़्क़ में बरकत कंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो जंहिं महिरबानी कई आहे मिसकिननि मथां। दोस्तो यतीम आहिनि, अलाह खां सवाइ हिननि जो को बि सहारो कोन्हे। दोस्तो जेतिरो थी सघे हिननि मिसकिननि जी हिननि यतीमनि जी वधि में वधि मदद कंदा। दोस्तो इंसानु केतिरो खाए थो, इंसानु केतिरो विञाए पियो थो। दोस्तो ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे को। दोस्तो अॼु असीं ज़मीन जे मथां आहियूं, सुभाणे असीं ज़मीन जे हेठां हूंदासीं। दोस्तो जेतिरो थी सघे आख़िरत खे संवारियो ऐं अहिड़नि मिसकिननि अहिड़नि मज़लूमनि जी वधि में वधि मदद कयो। ऐं अलाह पाक उन सखी इंसान जे रोज़ी रिज़्क़ अलाह पाक उनजी फैमिली ॾे ख़ैरु फरमाईंदो जंहिं हिननि मिसकिननि मथां महिरबानी कई आहे। जीअं असांजी मदद कई आहे अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो। अलाह उन्हनि खे वधाईंदो। पुट तव्हां उन्हनि खे दुआ कजो जो तव्हांजी मदद कई आहे न पुट। अलाह पाक उन्हनि खे